जी संगत के अस्सलाम वालेकुम जी लतीफ नमू कॾहिं सोचो इन सोगवार खानदान सां अहिड़नि लम्हनि में मुलाक़ातूं थींदियूं नमू सोचो त कॾहिं ज़िंदगी में दादू जे कंहिं पिंडाल में बि कंहिं शहादत ते ॻाल्हाए को पर सॼियूं शयूं सडनली थियूं इरशाद जो बेरहमानो कत्ल उन कत्ल ते कातिल जो नंगो नाच उन नाच ते मुनहसिल क़ौम यानी सिंधी क़ौम जी मुजरमानी ख़ामोशी 24 कलाकनि ताईं इन हिकिड़ी अलॻि तारीख़ लिखी छॾी आहे जेकॾहिं तव्हां सभु गॾु थी क़ौमी ॿधी गैरत जो मुज़ाहिरो न कयो आहे त अॼु सिंध जी राजधानी कराची में केतिरा इरशाद ॿीहर क़त्ल थियनि हा इहो मां बार बार डॉक्टर साहब फतह साईं सूर्या बाचा मां इहो बार बार पंहिंजे सोशल मीडिया टूल यानी फेसबुक वसीले इहा वज़ाहत कंदो पियो चाहियां त इहो क्रेडिट मुश्ताक सरकी जो हरगिज़ न आहे मुश्ताक सरकी जॾहिं कॉल ॾिनी त उनजे तसुर में बि न हुयो त तव्हां एतिरा माण्हू मोट ॾे उते पहुचंदा मूं सोचियो इहो मुंहिंजा रिकॉर्ड ते वीडियोस बि आहिनि मुंहिंजा 8 साल जो पुटु आहे अफसाम ऐं 7 साल जो पुटु आहे अफ़ाम अॼु ईर्षा जो नंढो जॾहिं मां ॾिठो मां रोके न सघियुमि पाया चुपचाप मां पोइ हिते वेही रहियो त मूं त इहो सोचियो मां पंहिंजे बच्चनि सां गॾु बीहंदमि हिन बेगुनाह खून जी आवाज़ उथण लाइ हरू भरू न ते तनक़ीद करे नियतनि ते शक करे कातिल खे फ़ाइदो पहुचाइण लाइ कुझु कुवतूं कम थियूं कनि तंहिं ते दिलि ॾुखे थी बाक़ी मुंहिंजो हाल मुंहिंजी नियत मुंहिंजी सचाई मुंहिंजो अलाह ॼाणे थो पियो मुंहिंजो ज़मीर ॼाणे थो मूंखे काथे बि वज़ा ॾियण जी का ज़रूरत न आहे थियो ईअं त जॾहिं इहा वीडियो वायरल थी मूं वटि पहुती बावजूद इन जे जो मां हिन वक़्तु कंहिं बि इदारे में न आहियां गुज़िरियल 2 महीननि खां जॾहिं मूं वीडियो ॾिठी त ऑलरेडी इहो जेको कातिल रहीम शाह आहे इहो मुंहिंजो कंहिं बुरे तजुर्बे मुताबिक़ वाक़ुफ़ हुयो छाकाणि त जॾहिं मां दुनिया टीवी न्यूज़ में हुयुसि त मूंखे इतला मिलियो त सुखन थाणे ते जेको डीएसपी जो दफ़्तर आहे उन जे अंदरि इहो रहीम शाह यूसी चेयरमैन ज़बरदस्ती पुलिस जी मिली भगत सां अंदर डीएसपी ऑफिस में कब्ज़ो करे रहियो हो जिते 2 कमरा तैयार थी चुका आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं उते मौजूद आहिनि अदील चांडियो जेको उन वक़्तु एसएसपी मलीर हुयो सुल्तान ख्वाजा साहब जेको डीआईजी ईस्ट हुयो ऐं एडी ख्वाजा साहब उन वक़्तु सिटिंग आईजी हुयो जॾहिं मां उहा ब्रेकिंग न्यूज़ ठाहिण जे लाइ यानी पुलिस जे डीएसपी जे सरकारी इमारत जे अंदरि इहो रहीम गुंडो पंहिंजे असर पैसे ऐं ताक़त वसीले सरकारी दफ़्तर में कब्ज़ो पे कयो त मां इनखे ब्रेक कयो 12 बजे मां उन स्पॉट तां लाइव हुयुसि जॾहिं इहा वीडियो आई जॾहिं मां कातिल खे सुञातो त हिन जो किरदारु ऑलरेडी मशकूक ऐं हुंडनि वारो आहे त इन खां कमज़ोर हीनो बेहथियार बग़ैर सवारी वारो इरशाद राजानी कीअं वीगो ते पुर करे सघे थो मूंखे हिकिड़ी अंदरि माना मलामत थियण लॻुमि तजसुस पैदा थियो बेचैनी पैदा थी उन खां पोइ मां चुपचाप मुंहिंजो इहो फर्ज़ न हुयो न को मूंखे का ब्रेकिंग न्यूज़ ॾियणी हुई कंहिं चैनल ते मां पाण खे सेटिस्फाई करण लाइ ॿिए ॾींहं ते यानी जॾहिं इहा वीडियो वायरल थी जॾहिं जे वारसनि जी अञा पहुच बि न हुई हुते कराची में डेड बॉडी ताईं मां चुपचाप वियुमि मुंहिंजो फोन हिते मौजूदु आहे मूं वटि गवाह बि मौजूदु आहिनि मूंखे अदालत घुराईंदी मां उहे सबूत बि ॾींदुसि जेके डे फर्स्ट ते मां कैप्चर कया आहिनि हिन कैमरा जी पंहिंजी प्राइवेट मोबाइल जे अॻिसां त जेके आम माण्हू आहिनि जिन मूंखे दास्तान ॿुधायो त असल हक़ीक़त हे हुई ऐं उन खां पोइ मां उन्हनि 3 थाणनि ते यानी सुखन शाह लतीफ़ ऐं कायदाबाद थाणे तां मां पंहिंजा तालुकात इस्तेमालु करे उन जो क्राइम रिकॉर्ड हथ कयो रहीम शाह जो जंहिंखां पोइ मां पंहिंजे घरां वेही करे या फेसबुक ते लाइव वीडियो रखी
ऐं तव्हां जेके मूं समेत सभु सुतल हुआसूं, असां हिन क़तल खे बि आम ऑर्डिनरी क़तल सम्झी ट्रीट पई कयोसीं। ठीकु आहे, हूंदो कॉम्प्रेस कारकुना ज़रूरु ॾुआरी हूंदो, असांजो इहो ज़हन ठहियलु आहे। असांजा जेके पढ़िया गढ़िया हाईली एजुकेटेड सिविल सोसाइटी आम शहरी जिन जो हिन धड़नि सां न को तालुक रहियो आहे, न को तजुर्बो रहियो आहे, उन्हनि इहो हज़म करे छॾियो त इहो कॉम्प्रेस कारकुन हूंदो, हर हाल में क्रिमिनल हूंदो। पर जॾहिं मूं हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं त सभिनी जा ज़हन तब्दील थिया, हिकिड़ो जज़्बो जाॻियो, हिकिड़ो गुस्सो पैदा थियो, हिकिड़ी कावड़ वारो माहौल पैदा थियो, जंहिंखां पोइ बि 3 ॾींहं असां इंतज़ारु कयोसीं। थियण त ईअं घुरिजे हा डॉक्टर साहिबु, मां तव्हां कॉम्प्रेसनि खे सिधो मुखातिब आहियां त हिन इरशाद खे न सिर्फ़ु GSN तहरीक, पर तव्हां सभई गॾिजी ऑन कयो आहे, कातिल खे गॾिजी करे मुक़ाबले जो सॾु ॾियो आहे, ऐं तव्हां हर मोर्चे तां बि कानूनी दर खड़कायो आहे, मैदान अमल में अचो हा। सिंध जे झरझंग में न अन्याय ते न हक़ ते प्रेस क्लबनि जॻहियूं मुज़ाहिरा थियण घुरिजनि, पर 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रण बावजूद का बि सघारी आवाज़ साम्हूं न आई। छाकाणि त सेप्टेंबर 2013 खां जेका ऑनवर्ड ऑपरेशन हले पई सिंध में, ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी कराची में, रियासत मुखालिफ़ अंसरनि जे ख़िलाफ़, दहशतगर्दनि जे ख़िलाफ़, गैंगवार जे जवाबदारनि जे ख़िलाफ़, भताखोरनि ख़िलाफ़, कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़, उन ऑपरेशन में इहो हर सिंधी तय करे छॾियो पंहिंजे ज़हन में त वाघ धड़नि असांजी पुलिस इहो तय करे छॾियो आहे त हर सिंधी या त GSN जो आहे या त पीपुल्स पार्टी जो आहे। इन जे करे असां मेंटली तौर, ज़हनी तौर ते तमामु तनाव जो शिकार रहिया आहियूं, डिप्रेशन जो शिकार रहिया आहियूं। त शायदि असां पंहिंजे कंहिं बुनियादी इंसानी हक़ लाइ निकिरंदासूं त ॿिए ॾींहं सां खमिजी वेंदासूं। त मूं पंहिंजी वीडियो में रखियो त इहा पुलिस बि असांजी आहे, इहा रेंजर्स बि असांजी आहे, ऐं असांजो तालुक GSN सां न आहे, असांजो तालुक पीपुल्स पार्टी सां न आहे, असांजो तालुक MKM सां न आहे। पर इरशाद रांझणी जो क़त्ल बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। उन खां वधीक जेको बदतरीन चेहरो हुयो कातिल जो, त हुन केतिरी देर ताईं हिकिड़े 9mm पिस्टल ते सवे माण्हुनि खे यरगमाल बणाए हिन ज़ख़्मी खे तड़पंदो छॾियो। ऐं उन खां वधीक जेका गफ़लत ऐं ॾोह जा जेके शरीक जुर्म आहिनि, पुलिस वारा पंहिंजा, इहो जेको गिरफ़्तार आहे रियाज़ अमर ऐं DSP शौकत शहाणी, तव्हां वीडियो जेके वक़्तन फ़वक़्तन वायरल थियूं उन में ॾिसो पिया त जेको इहो गिरफ़्तार पुलिस ऑफिसर आहे, पंहिंजो ई सिंधी बदकिस्मती सां उहो कीअं न हिन ज़ख़्मी जी तज़लील पई करे रहियो, उहे लफ़्ज़ चई रहियो हुयो त तूं शिकिल मुंहिंजी ॾुआरी थो लॻे। ये लफ्ज़ हज़म जोगा न हुया। अल्लाह साईं जी पकड़ थिए थी। इहो मुश्ताक सरगी जो, डॉक्टर नियाज़ करणी जो, अयाल लतीफ़ पलीजे जो, डॉक्टर कादर मसी जो, सुनान खान कुरैशी जो, मुनव्वर रांझणी जो को बि एहसान न आहे मक़तूल ते। बेगुनाह खूना देर सवेर पंहिंजो पलांत पाण कंदो आहे। असां नारन सां पलांत हरगिज़ न कंदासीं। अॼु मूंखे अफ़सोस आहे, मां हिन सोशल मीडिया जो लाइव आहे, सॼी दुनिया ॾिसे पई। जेतिरी तादाद में सोशल मीडिया ते माण्हू मूंखे तनक़ीद कनि था, उनजो 0.1% ते रश हुजे। असां तनक़ीद करे सघूं था एयर कंडीशन रूम मां वेही, मोबाइल एंड्रॉइड मोबाइल आहे त तनक़ीद जो कमेंट करे छॾंदासीं, अमली तौर मैदान में न हूंदासीं। इहा ई हिकिड़ी असांजी मुजरमानी गफ़लत आहे जंहिंखे तव्हांखे ख़तमु करणो पवंदो। त केस मज़बूत आहे, कंहिंखे बि को ख़दशो हुजे, का ग़लती हुजे, मुनव्वर रांझाणी, ख़ालिद रांझाणी, अकरम रांझाणी, पीर हनी, मोहम्मद खान शेख वकील, राजदी साहब, शर साहब समेत मुख़्तलिफ़ माण्हू मूं समेत अवेलेबल आहिनि। को बि ज़हन में तव्हांजे अभाम आहे, को बि शक आहे, का बि ग़लती आहे, तव्हां दिलि खोले पुछी सघो था। पाण खे हरू भरू कंहिं बीमारी में मुब्तला न कयो। अॻे ही क़ौम ज़हनी मरीज़ बणिजी चुकी आहे। उनजो सबबु आहे बुख, बदहाली, गुरबत, बेरोज़गारी ऐं नाइंसाफ़ी। इन खां निकिरणो पवंदो तव्हां सभिनी खे। इहो बावर कराइणो पवंदो सभिनी खे। असांजो कंहिं बि एंटी स्टेट एलिमेंट सां, कंहिं बि क्रिमिनल माफिया सां, कंहिं बि कातिल सां, कंहिं बि मुल्क दुश्मन माण्हू सां असांजो को तालुक न आहे। पर
असां कंहिं बि नाहक ते नाइंसाफ़ी ते बेगुनाह क़तल थींदड़ माण्हू ते ख़ासि तौर ते पंहिंजे सिंधी ते कॾहिं बि चुप करे न वेहींदासूं। असां इन्ही कारसाल जो वरी बि वर्जाउ करे सघूं था जेकॾहिं को ॿियो कातिल रहीम या को बि कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे उनजो रंग नस्ल मज़हब न हूंदो आहे क्रिमिनल जो, ऐं मक़तूल जो बि को रंग नस्ल मज़हब न आहे। मां इन जेको मसूद बंगश आहे SSP लाड़काणो जंहिं 3 पख्तूननि जे क़तल में माण्हू गिरफ़्तार कया त मां ॿे कलाक में DIG IG खे व्हाट्सएप कयुमि, पाण संदसि SP खे बि मां व्हाट्सएप कयुमि त इन गिरफ़्तार कातिलनि खे सिंधी तौर ट्रीट न कजां ऐं जेके मक़तूल आहिनि 3 उन्हनि खे पछतो ट्रीट न कजां। मक़तूलनि जो को मज़हब न आहे, को दीन न आहे, का ॿोली न आहे, इन कातिलनि जो बि को मज़हब न आहे, को दीन न आहे, का ॿोली न आहे। इन जे करे असां जॾहिं नए दायरे में धरणो आयोसीं त मूंखे कारसाज़ ते डॉक्टर साहब जेके धमकायो मां तव्हांखे नथो ॿुधाए सभिनी खे, पर असां कयोसीं। ऐं जॾहिं नए दायरे में धरणो लॻो उन वक़्तु मूंसां माइरूं अची मिलियूं, उनजा वालदेन मिलिया जेके 9 ॼणा खॼल हुया मूंसां ॾाढे अतर ॻाल्हि कई त मुज़फ़र साडाणो बि खंभिजी वियो आहे। त मूं चयो तव्हां पुरमन धरणो हणो, का अहिड़ी चिड़ ॾियाराईंदड़ तव्हां हरकत न कयो, माण्हू छॾाइण असांजो कमु आहे। पोइ तव्हां जॾहिं दायरे में पंहिंजो प्रेशर डेवलप कयो था त तव्हां खां अॻियां मोट बि मिले थी। जीअं ई धरणो ख़तमु थियो असां गेस्ट हाउस पहुतासीं त 7 ॼणा उन्हनि DIG जावेद अकबर रियाज़ जेको हुयो उन SSP मैसेज कयो त 7 ॼणा असां छॾिया। बाक़ी जेके ॾोह में सिधी अणसिधी तरह इन्वॉल्व आहिनि उन्हनि जी न तव्हांखे मदद करणु घुरिजे न मूंखे मदद करणु घुरिजे, छो जो उहे जॾहिं क्राइम कमिट कनि था तव्हां सां सलाह नथा कनि, मूंसां बि नथा कनि। त रहीम शाह जे तव्हां सोशल मीडिया मूंखे क़तल कनि कराची में, मूंखे 4 साल खां 4 कमांडोज़ आहिनि पुलिस जा गनमैन, रहीम शाह सां दुश्मनी मां गनमैन बि नथो कयां। मां चयो उनखे इज़ी टारगेट कॾहिं मारे सघे थो मूंखे मारे, इहा आवाज़ कॾहिं बि बंदि न थींदी इंसाफ़ जे हासिलात ताईं। त तव्हां सभु बेफ़िक्र थियो, को बि ताक़तवर रहीम शाह न आहे कराची में। तव्हां वाघ धरती धणी आहियो, सन ऑफ सॉइल आहियो, को बि भेस कॉलोनी हुजे, गुलशन अजीत हुजे, मलीर हुजे, खमीसो ॻोठ हुजे, अयूब ॻोठ हुजे, लासी ॻोठ हुजे, शांति नगर हुजे, गुलिस्तान जोर हुजे, भेस कॉलोनी जा जेके बि सिंधी वसंदियूं आहिनि, किथे बि पाण खे को बि सिंधी वेगाड़ो न सम्झे। असांजी सिसी में साह आहे, हिन कौमपरस्त अॻवाननि जी सिसी में साह आहे, हिन वकीलनि जी सिसी में साह आहे त असां तव्हांजी भरपूर मालकी कंदासूं बग़ैर के सियासी नज़रिए जे, बग़ैर के सियासी एजेंडा जे। उहा भल तव्हांजी इंसाफ़ जी हासिलात जी लाइ हुजे, फैक्ट्रियुनि में नौकरियुनि जे लाइ हुजे, तव्हांखे को पुलिस वारो तंग थो करे उनखे ॾंडे ॾियण जी सूरत में हुजे, तव्हां बिल्कुलु इहो पंहिंजो मर्ज़ जेको ज़हनी पंहिंजो पाण जे करे ज़हन में विहारे वेठा हो त न असां वेगण आहियूं, बिल्कुलु इहो कढी छॾियो। असां वेठा आहियूं जेका मुमकिन मदद थी सघी। ऐं मां हिन फोरम तो तव्हांखे गवाह बणाईंदे वाइदो थो कयां त न मुंहिंजो को मुस्तक़बिल में कंहिं पार्टी खे जॉइन करण जो इरादो आहे, न मूंखे का पार्टी ठाहिणी आहे, न मूंखे का NGO ठाहिणी आहे। ही 5वीं तारीख़ जेको धरणो आहे VC जो, इहो बि ॻीची में फैलाए ऐं रहीम शाह खे फांसी ॾियण ताईं मां इन मामलनि ॿिनि में गॾु हूंदुसि। अॼु मूंखे 300 खां वधीक माण्हुनि टैग कयो आहे ऐं मेंशन कयो आहे फेसबुक ते त घनश्याम भील ते बि ॻाल्हायो त बवजा मजबूरी सोशल प्रेशर अचनि था, माण्हू तवको कनि था त 72 कलाक जो मां उन ते बि अची वञा। जेकॾहिं उन यासीन जट जेको कातिल आहे उन घनश्याम जो, उनखे तैमूर टालपुर लिकायो वेठो आहे, जेकॾहिं गिरफ़्तार न कयईं, पेश न कयईं त 72 कलाकनि खां पोइ कराची में भल था न अचो। मुश्ताक सरगी वरी पंहिंजे दोस्तनि सां गॾु तैमूर जे घर ते टंगो तहो टंगे मुतालबो कंदो त हिन कातिल गिरफ़्तार करा ऐं पेश करा। सिंध जो शऊर जागे थो। जेकॾहिं तव्हां इन इज्तमाही ॿधी कयो त मूंखे उमेद आहे त मसइला तमामु नंढड़ा आहिनि। ख़ुदा थो ॼाणे, सची नियत कयो, जज़्बे जो इज़हार कयो, इताद जो इज़हार कयो। ही नंढड़ा मामला आहिनि। कातिल रहीम शाह तमामु नंढड़ो आहे, कमज़ोर आहे, बेईमान माण्हू आहे, उनजी हैसियत न आहे तव्हांखे मुंहुं ॾियण जी। ॾिसो, हिकु ॾींहुं पहिरियों तमाशो पियो करे इहो ई DSP SHO प्रोटोकॉल में हुयुसि। जॾहिं तव्हां ॿधी जो इतिहाद जो मुज़ाहिरो कयो, उनखे गिरेबान को वठी वई पुलिस संदसि जेका भतो वठंदी हुई, पैसा खाईंदी हुई, उहा ई हुनखे लतूं हणी लॉकअप थी करे। त इहो तव्हांजी फतेह आहे। तव्हां ॿधी कयो,
पीपुल्स पार्टी में आयो तव्हांजो अलॻि नज़रियो आहे, GSL में आयो तव्हांजो अलॻि नज़रियो आहे, तरक़ी पसंद में आयो तव्हांजो अलॻि नज़रियो आहे, अवामी तहरीक में आयो तव्हांजो अलॻि नज़रियो आहे, क़ौमी अवामी तहरीक में आयो तव्हांजो अलॻि नज़रियो आहे, साफ़ी आयो तव्हांजो अलॻि प्रोफेशन आहे, पुलिस वारा आयो तव्हांजो अलॻि प्रोफेशन आहे। जॾहिं तव्हांजो इज्तमाही को इशू थिए थो इहो तव्हांजो क़ौमी सॾु चए थो कुदरत तरफ़ां, उन में तव्हां इंसान न कयो डॉक्टर नियाज़ काणी तव्हांखे सॾु ॾींदो त अचो, तव्हांखे सूर्या सिंधी सॾु कंदो त अचो, न पंहिंजो क़ौमी फर्ज़ सम्झी जॾहिं तव्हां बच्चनि खे साइड करे निकिरो था त अलाह साईं बि तव्हांजी मदद करे थो, कानून भी तव्हांजी मदद करे थो, ऐं जेका ताक़तवर जमायत आहे हुकूमत जी पीपुल्स पार्टी उहा बि गोॾा खोण ते मजबूर थिए थी। त इहो ई जेको तव्हां मेन स्ट्रीम मीडिया ते ढकेत ॾिठो उन ढकेत खे असेंबली फ्लोर ते अवामी मैंडेट रखंदड़ CM 7 मिंट ॻाल्हाए थो ऐं उनखे शहीद करार ॾिए थो। इहा तव्हांजी इख़लाक़ी फतह आहे। असां वरी मां तव्हांखे बावर थो करायां त इनशाअल्लाह हिन केस ते कड़ी नज़र आहे, कंहिंखे बि को फ़ाइदो वठण न ॾींदासूं, को बि कंप्रोमाइज़ न हूंदो। जिथे तव्हांखे महसूस थिए मुनवर ऐं ख़ालिद तोड़न जा फैमिली मेंबर मूं समेत वकील या को कॉम्प्रेसर माण्हू किथे बि ॾोहारी धुर सां लचक जो मुज़ाहिरो करे थो, तव्हांजा हथ असांजा गिरेबान तव्हांजे हूंदा। जिते बि तव्हांखे ख़बर पए नियत ख़राब कई आहे, का लचक ॾेखारियूं था त असां तव्हांजा ॾोहारी हूंदासूं, तव्हांजा मुजरिम हूंदासूं, जेका सज़ा तव्हां चूंडियो असां क़बूल कयूं। वरी महिरबानी।